अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो, तव्हां ड्रामो ज़हर ज़िंदगी ॾिठो, दुलाब ड्रामो बि ॾिठो ऐं हाणे जेको आहे पंहिंजा वेरी जेको ड्रामो अची रहियो आहे, इन टिनी ड्रामनि में केतिरियूं मुख़्तलिफ़ कहाणी हुई ऐं हाणे ड्रामो जेको अची रहियो आहे इन में केतिरी मतिलबु कहाणी मुख़्तलिफ़ हूंदी या इन्हनि सां सेम हूंदी। अॼु जो अपडेट जेको अॼु जी अपडेट आहे इन में इहो रिव्यू कंदासीं ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। 1 मिनट जी वीडियो आहे, ही कम जी वीडियो आहे। दोस्तो हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, लेकिन उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि उदासी टेक यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं तव्हां खां का बि अपडेट्स मिस न थिए। दोस्तो, काफ़ी तव्हां जेको आहे न ड्रामा ॾिठा, ज़हर ज़िंदगी ड्रामो जेको हलियो ज़बरदस्त कामयाबु ड्रामो थियो। उन खां पोइ जेको दुलाब हलियो, उन में बि साॻिया अदाकार हुया, कहाणी उन सां जेको आहे ज़हर ज़िंदगी सां मिलंदी जुलंदी हुई, यानी हू ज़हर ज़िंदगी जो सीज़न 2 हुयो ऐं दुलाब ड्रामो मतिलबु सीज़न 2 हुयो ज़हर ज़िंदगी जो। वरी हाणे दुलाब तव्हां ॾिठो, काफ़ी माण्हुनि लिखियो सीज़न 2 दुलाब अचे। हाणे जेको पंहिंजा वेरी ड्रामो अची रहियो आहे उहे ई अदाकार, साॻिए अदाकार आहिनि ज़हर ज़िंदगी दुलाब वारा उन में बि, ऐं हीउ सीज़न 3 वञी थींदो ऐं पंहिंजा वेरी नाले सां अची रहियो आहे।